अब्दुल सत्तार जमाली ऑनलाइन में अवां सभिनी खे दिल जी गहराइनि सां भली कार। साईं मुंहिंजा अवां ॿुधंदा आया आहियो, असां बि ॿुधंदा आया आहियूं, सदियूं गुज़री वियूं, कई हलिया विया। तव्हां ॾिठो हूंदो त हिकिड़ी शइ त बिल्कुलु मशहूरु आहे त औरत मज़लूम आहे, मुड़ुस ज़ालिम आहे। जाइज़ो वठिबो, वाकई औरत जेका आहे मज़लूम आहे ऐं मुड़ुस ज़ालिम आहे, इहो जाइज़ो वठणु ज़रूरी आहे। हाणे ॾिसो, मुड़ुस में मीम अचे थो, लफ़्ज़ मुड़ुस में मीम अचे थो न, अखर मीम। ऐं ज़ाल में आहे ज़े, ज़े जो ज़ोए सां कनेक्शन ईअं आहे जीअं बंदूक जो कारतूस सां। अहिड़े नमूने सां ज़ोए जो ज़े सां तालुक़ु आहे, माना औरत ज़े जे बजाए ज़ोए आहे, माना ज़ालिम आहे। मुड़ुस मीम मज़लूम, पर दुनिया जे तख़्ते ते मशहूरु बदनामी ज़माना त ज़ालिम जेको आहे उहो मुड़ुस आहे। औरतुनि खे आज़ादी खपे, औरतुनि खे उन्हनि जा हक़ खपनि। इहा ॻाल्हि जेकॾहिं असांजी जॾहिं उमिरि माशाल्लाह माशाल्लाह 3-4 साल हुई, उन वक़्त में थी सघे थो असांजी अमड़ियुनि खे, असांजी ॾाॾियुनि खे, असांजी नानियुनि खे इन शइ जी ज़रूरत हुई त उन्हनि खे हक़ ऐं उन्हनि खे आज़ादी मिले हा। हाणे जो जेको दौरु हली रहियो आहे, इन में वीचारनि मुड़ुसनि जे लाइ थोरो दिलि जे जेको आहे थधी दिलि सां सोचिजे ऐं थधे दिमाग़ सां सोचिजे त वीचारनि सां केॾो ज़ुल्म आहे, केॾो कहर आहे। हींअर मुड़ुस वीचारो न काॾे ॿाहिरि वञी सघे थो, न रही सघे थो, ऐं ज़ालूं ज़ालिम बणिजी उनजो ताक़ुब कनि थियूं। फ़ोन छा अची वई, ईअं सम्झनि चौकीदार अची वियो, बसि किथे आहीं, छो देरि कई अथई, छाजे लाइ देरि कई अथई, कंहिंसां वेठो आहीं ऐं छो वेठो आहीं। इन्हनि सवालनि ऐं इन्हनि चुभंदड़ हमलनि जा उन वीचारे मुड़ुस ते एतिरा असर था। त मुंहिंजो अॼु जो टॉपिक आहे त भई मुड़ुसनि ते बाक़ाइदे ईअं सम्झो ज़ुल्म थिए थो, अत्या आचार थो थिए, पोइ अत्या खणी निकिरी वञे, अत्या सदाईं निकिरी वेंदी, और आचार त रहे थो। तव्हांखे ख़बर आहे आचार जो इफेक्ट वॾो हूंदो आहे। आचार जी ॻाल्हि कयो त वात में पाणी अची वञे, आचार करे बि पाणी पाणी छॾे। तंहिंजे करे त माण्हू इन ॻाल्हि खे सोचे, ऐं मां तव्हांजे अॻियां हीउ प्रोग्राम रखां थो त अॼु जे दौर में जेको वॾो मसइलो आहे, मुड़ुस मज़लूम आहे या ज़ाल वीचारी मज़लूम आहे, उन खे हक़ खपनि, या मुड़ुस वीचारनि लाइ को उथे, को जवान, को अख़बार